क्यादत रिजवान शाह, साईं पंडित साहब, सरदार रहीम साहब, साईं शाह साहब, ऑन टाइम जा छठे जा महिरबान दोस्त भाउरो, तव्हांजी वॾी महिरबानी जो जंहिं अंदाज़ में छठे जे अवाम हिन बेदारी मार्च इस्तक़बाल कयो। मां सम्झां थो पियो त इहो पहिरियों कनकर आहे हिन सबूत में, जंहिं मूंखे यकीन आहे त हिन सॼे सिंध जे या सॼे कराची जे या इस्लामाबाद ताईं जेको बि इहो सबूत हो हुनखे ख़तमु करे हिनखे यकीन लोॾे छॾियो हूंदो त बाबा हे थी छा वियो आहे। हू त चवंदा आहिनि त बाबा सिंध असांजी ज़र ख़रीद आहे, सिंधी माण्हुनि खे असां बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम मुख़्तलिफ़ जेको तरीक़नि सां असां ख़रीद करे चुका आहियूं। पर मां सम्झां थो पियो त सिंध जो अवाम कॾहिं न विकामो आहे। सिंध जो अवाम यकीननि नक़ीब आहे। न जाली सदारत, जाली निज़ाम इनखे ख़तमु करे उहे जेके फ़ैसिला थियनि था पिया इनखे मुस्तरद कंदो। मां यकीन सां चवां थो अॼु सरकार अॼु आहे जेका बेदारी मार्च निकिती आहे मरीर खां हेठि ताईं उन्हनि सॼे स्कीम खे मुस्तरद करे छॾियो आहे। तो मुंहिंजा भाउरो, मुंहिंजा दोस्तो, बुनियादी ॻाल्हि इहा आहे त हीउ निज़ाम सॼो हिकिड़ी जाली इलेक्शन जे ज़रिए ठहियो, हिकिड़ी बोगस इलेक्शन जे ज़रिए ठहियो ऐं GDA पहिरें ॾींहुं हिनखे रिजेक्ट कयो आहे। पीर साहब पघारे जान फेरे में बि इहो ऐलान कयो त हीउ सॼो निज़ाम ख़रीद फ़रोख़्त जो निज़ाम आहे। कंहिं हिनखे ख़रीद कयो, कंहिं हिनखे विकियो ऐं उनजे निज़ाम जे ज़रिए को जाली सदर ऐवान सदर में वेही या को जाली MLA पार्लियामेंट में वेही असांजे बुनियादी हक़नि खे कसण जी कोशिशि कंदो त पोइ असां यकीनन शीशा पिलाई दीवार की तरह वो खड़े हो जाएंगे। और ये बात फैसला हो चुका है कि हमने सबने ये दोस्त इतने में जमाए 10 पार्टी एजेंट्स में पूरे सिंध की ऑपोजिशन में रिप्रेजेंटेड है। GDA के दोस्त हमारे सारे और दीगर जमात हमारा बुनियादी एक नुकता है कि हम इस स्कीम को जिसके जरिए सिंध को सुखाने की कोशिश की जा रही है हम इसको मुस्तरद करते हैं, हम इसको नहीं मानते। आप अभी यहाँ पे छठा में बैठे, आप जरा चले जाए समंदर की तरफ, बदीन के लोग चले जाए समंदर की तरफ। समंदर मुस्तकिल तौर पे जो है वो सारी जमीन को खा रहा है। मुझे याद है जब बचपन में हम यहाँ छठा आते थे तो ये केलों की सरजमीन थी, या चावल था या गन्ना था। बदरीन आज भी गन्ने के लिए मशहूर है, लेकिन आहिस्ते आहिस्ते समंदर जो है वो आगे आते जा रहा है और समंदर इस ज़मीन को खा रहा है और हमारी तमाम फसलें उस इलाके के किसान उसे नुकसान हो रहा है। तो मुंहिंजा भाउरो, मुंहिंजा दोस्त, हिन तहरीक जे ज़रिए, हिन बेदारी मार्च जे ज़रिए असां जेको निकिता आहियूं असां सॼी सिंध में इहो अमल जारी रखंदा। अॼु असां मलीर मां निकिता आहियूं, छठे पहुता आहियूं ऐं जॻह जॻह ते घगर पाठक हुजे, दावेजी हुजे, खारो हुजे, कुझु हुजे ऐं छठो वरी अवाम निकिरी ॿाहिरि हिन ॻाल्हि जो ऐलान कयो त असां पंहिंजी सिंध जे दरिया खे छुपाए न ॾींदा, कंहिं बि क़ीमत ते न ॾींदा। ऐं सुभाणे असांजो प्रोग्राम हितां बदीन ताईं आहे। इंशाअल्लाह बदीन मां जेको पैगाम ईंदो इहो मां यकीन सां थो चवां हीउ ऐवान सदर में वेठल, ऐवान वज़ीर आज़म में वेठल, ये पार्लियामेंट में वेठल जेके बि अमीर माण्हू जेके वेठा आहिनि हुते, जेको सिंध जो सौदो कंदा उनखे ख़बर पइजी वेंदी त सिंध जो अवाम किथे वेठो। तो मुंहिंजा भाउरो, मुंहिंजा दोस्तो, हीउ जदोजहद शुरू कई आहे। असां पहिरियों हिन सबूत में चवनि था बाबा सिंध त रुॻो असांजी आहे, सिंध में त रुॻो ज़रदारी आहे, ॿियो कोई कोन्हे। मां तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां त सिंध में रुॻो ज़रदारी न आहे। इहो पैगाम मां इस्लामाबाद ताईं बि पहुचाईंदी ऐं ज़रूरत पई त ऐवान सदर जो घेराव बि कंदासीं। एतिरी इहो असांजी सख़्त आदमी ऐवान सदर जो इस्लामाबाद जो घेराव कंदासीं। त मुंहिंजे भाउरो, मुंहिंजा दोस्त, असांखे हिन पैगाम जे ज़रिए, हिन बेदारी मार्च जे ज़रिए पंहिंजे भाउरनि, पंहिंजी अमड़ियुनि, पंहिंजी भेनरुनि खे हिन ॻाल्हि खां आगाह करिणो आहे, पंहिंजी नियाणियुनि खे त जे हाणे बि तव्हां ॾिसो त कोटली बराज खां हेठि 2 महीना छॾियो, अगस्त जा सेप्टेंबर जा बारिश हुते पई थिए, हिकिड़ो ज़रो फुल पाणी जो कोन्हे को कोटली बराज खां हेठो।
اور یہ سکنال ٹھاتا پیا کوٹری تائی بھی پانی کون پوندو کوٹری تائی پانی کون پوندو ٹھکے کے کیر پانی کنجر میں پانی کیے اندو اور یہ کنجر سکی تو پوندو سے سکی مجھے کنجر سکی تو مجھے کراچی دے باہر ہو میں کراچی کے میرے باہر ہوں میرے دوستوں آپ دیکھو جو K4 کی بات کر رہے ہیں جس میں اربا روپے خرچ کیے گئے جس میں اربا روپے کی کنٹھن کی گئی ہے اس K4 کو تو پانی کون دے گا کہاں سے پانی آئے گا جس میں آپ K4 میں پانی دیں گے پہلے آپ ساری وہ اسکیم جو تھی جس 25 ارب پہ وہ شروع ہوئی آج جو 200 ارب تک پہنچ چکی ہے کس نے کہاں پیسہ کھایا کس نے کہاں پیسہ لوٹا کوئی بتانے کو کیا نہیں یہ سارا کا سارا نظام جعلی ہے 2024 کی 8 فروری کے الیکشن میں یہ ثابت کیا اور ہم کوئی بھی ترمیم کوئی بھی ہمارا ان کا الیکشن کوئی بھی قانون جو غیر قانونی اور غیر سارا کا سارا نظام بوگس اور الیکشن جعلی الیکشن تو اگر وہ کوئی ایکشن لے پھر کے وہاں پہ جو نقصان ہونا ہے انشاءاللہ شروع ہوئی ہے یہ میں آپ کو بتاتا چلوں چاہے اس میں کتنے دن لگے چاہے کہیں بھی ہمیں جانا پڑے چاہے کناروں کے اوپر جا کے بیٹھنا پڑے چاہے ہمیں کبو شہید بارڈر پہ جا کے بیٹھنا پڑے چاہے ہمیں ہمارے صدر کا گھیراؤ کرنا پڑے کبھی چاہتے اس چیز کو ہر صورت ہو کے بہت مہربانی بہت